अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ताज़ो विछड़ियल मोरो जे खाहुड़ी क़ौमी अदबी ऐं समाजी कारकुन अज़ीम सिंधी के भेटा पेश करण लाइ प्रोफेसर शमशाद अहमद सुमरो जो लेख अव्हां जे समातन जी नज़र करियूं था। मोरो जी इल्मी अदबी सियासी समाजी शख्सियत अब्दुल अज़ीम सोलंकी अल मारूफ़ अज़ीम सिंधी 1 मार्च 1952 में मोरे ते इब्राहिम शाह जी दरगाह गुचेरे रोड मोरे भरिसां हाजी मोहम्मद यूसुफ सोलंकी जे घर में जनम वरितो। अज़ीम सिंधी मोरे जे अदबी समाजी ऐं इल्मी इदारनि जहिड़ोकि सिंधी अदबी संगत मोरो, सगा शाख मोरो, शहीद अब्दुल रज़ाक अदबी संगत, मेहराण एजुकेशन सोसाइटी ऐं मेहराण कल्चरल सोसाइटी जो बुनियादी मेंबर ऐं बुनियाद विझंदड़नि मां हिकु रहियो आहे। अज़ीम सिंधी प्राइमरी तालीम अहमद शाह प्राइमरी स्कूल ऐं मैन प्राइमरी स्कूल मोरे मां हासिल कई, जिते संदन उस्ताद साईं मोहम्मद सुमरो, साईं मोहम्मद इस्माइल, हाजी ख़ान कमालाणी ऐं साईं ख़ुदाबख़्श सेहड़ रहिया। मैट्रिक जो इम्तिहान 1968 में DC हाई स्कूल मोरे मां ऐं इंटर आर्ट्स कॉलेज मोरे मां 1972 में कयाई। बैचलर ऑफ आर्ट जी डिग्री 1974 में ऐं सिंधी अदब में मास्टर जी डिग्री 1988 में कयाई। अज़ीम सिंधी पंहिंजे सियासी कैरियर जी शुरूआति जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन खां कई। 1972 में मेहरान डिग्री कॉलेज मोरो जी स्टूडेंट यूनियन यानी शागिर्द यूनियन जो लिटरेरी सेक्रेटरी ऐं 1973 खां 74 में शागिर्द यूनियन जो सदर चूंडिजी वियो। अज़ीम सिंधी शागिर्द यूनियन में घणो सरगर्म रहियो ऐं यूनियन पारां कॉलेज अंदरि केतिरा ई प्रोग्राम करायई, जंहिंमें उन वक़्त जी क़ौमपरस्त लीडरशिप ऐं नाले वारनि अदीबनि समेत मशहूरु आलिम ऐं स्कॉलर शरीक थिया। शहीद अब्दुल रज़ाक सुमरे जी शहादत खां पोइ हुन शहीद अब्दुल रज़ाक अदबी संघ जो बुनियादु विधो ऐं उनजे प्लेटफार्म तां शहीद जे चालीहे ते भरपूर सियासी प्रोग्राम करायई। हुन संगत पारां शहीद जूं 1973 खां 1976 ताईं वरसियूं क़ौमी कारकुननि सां गॾु भरपूर ऐं शानदार नमूने सां मल्हायूं, जंहिंमें सॼी सिंध मां क़ौमी कारकुननि ऐं अॻुवाणनि बसूं भरे शिरकत कई। शहीद अब्दुल रज़ाक जे वरसियुनि में साईं इमदाद मोहम्मद शाह, काज़ी मोहम्मद बख़्श धामरा, चाचे अब्दुल हफ़ीज़ कुरैशी, सैयद ज़फ़र अली शाह ऐं ॿियनि अॻुवाणनि पिणु शिरकत कई। शहीद अब्दुल रज़ाक अदबी संगत पारां सिंध जे अदीबनि सां रिहाणियूं ऐं अदबी प्रोग्राम कया विया, जिन में अब्दुल हकीम अरशद, ताज जोयो, ख़ाकी जोयो, हाफ़िज़ मोहम्मद बशीर ख़ासकैली, अख़्तर मोराई, प्रोफेसर नज़ीर काज़ी अची वञनि था। उनखां सवाइ 4 मार्च ऐं ॿिया क़ौमी ॾिहाड़ा पिणु मल्हाया वेंदा हुआ। हिन संघ जा सेक्रेटरी अज़ीम सिंधी, जंहिं जो बुनियादु पिणु विधो, कामरेड अब्दुल ख़ालिक़ सुमरो, ग़ुलामुल्लाह सुमरो, प्रोफेसर शमशाद सुमरो ऐं ॿिया रहिया आहिनि। अज़ीम सिंधी सिंधी अदबी संगत मोरे शाख जे बुनियादु विझंदड़ साथियुनि मां हिकु आहे ऐं उनजो पहिरियों सेक्रेटरी पिणु रहियो, जंहिंजो बुनियादु 1976 में साईं राशिद मोराई जे उताक ते विधो वियो। संदसि दौर में केतिरनि ई शाइरनि अदीबनि सां शामूं ऐं रिहाणियूं रचायूं वियूं, जिन मां सरे फ़हिरिस्त फ़ताह मलक, ख़ाकी जोयो, उस्ताद बुख़ारी, राशिद मोराई, ख़ान मोहम्मद पहवर अची वञनि था। अज़ीम सिंधी अदबी संगत जो 1976 खां अॼु ताईं गहरो तालुक़ु रहियो आहे। अज़ीम सिंधी जो उताक या माड़ी ते सदाईं सिंध जे अदीबनि जा मेड़ा मतल हूंदा हुआ। अक्सर सिंधी अदीब क़ौमी ऐं समाजी कारकुन हुन वटि ईंदा हुआ। सिंध जे अवामी इनकलाबी शाइर उस्ताद बुख़ारी ऐं अज़ीम सिंधी जी दोस्ती पिणु मिसाली हुई। उस्ताद अक्सर मोरे ईंदो हो ऐं अज़ीम वटि अची रूह रिहाण कंदो हो। अज़ीम खे उस्ताद बुख़ारी जी तमामु घणी शाइरी यादि रही, जेका हर तक़रीर दौरान मौक़े ऐं मुनासिबत सां पढ़ंदो हो। महफ़िल खे 4 चंड लॻी वेंदा हुआ। अज़ीम वटि स्टेज हलाइण जो फ़न पिणु उत्तम हो। रोशन तारा KG स्कूल मेहराण KG स्कूल जे नाले सां शुरू थियो, अॻिते हली रोशन तारा जे नाले सां सॾियो वियो, जेको 1977 में मेहराण एजुकेशनल सोसाइटी पारां क़ाइमु कयो वियो हो। उन सोसाइटी जो अज़ीम सिंधी बुनियादी मेंबर ऐं रोशन तारा जो बुनियादु विझंदड़ मेंबर ऐं फिनांस सेक्रेटरी पिणु रहियो। पाण उन सोसाइटी जो बाद में इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं जनरल सेक्रेटरी पिणु 8 साल रहियो, जॾहिं त सोसाइटी जो सरगर्म मेंबर आख़िरी वक़्त ताईं रहियो।
अज़ीम सिंधी समाजी कारकुन हुजण सां गॾोगॾु ख़ूबसूरत शाइर पिणु हो। संदसि हिकु आज़ादु नज़मनि ते मुश्तमिल किताब मिटी जी महक शाया थियल आहे, जॾहिं त संदसि छपियल किताबनि में रची निकिता रंग जेको बैतनि ते मुश्तमिल किताब आहे, ऐं ॿियो संदसि ख़ूबसूरत गज़ल जो किताब अज़ीम जा गज़ल पिणु शामिल आहे। उन खां सवाइ आज़ादु नज़मनि ते आधारियल किताब त इश्क खे शाबाज़ पिणु छपजी मंज़र आम ते आयो। कालमनि जो किताब दिलि जो दफ़्तर पिणु छपजी पधिरो थियो। हुन मुख़्तलिफ़ अख़बारनि में पिणु लिखियो। अज़ीम सिंधी तोड़े जो हाण विछोड़े जो वरलाप ॾेई वियो आहे, पर खेसि हमेशह यादि रखियो वेंदो। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं प्रोफेसर शमशाद अहमद सुमरे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।